मां आहियां नज़ीर बमरो। सिज गिरण जे बारे में सोशल मीडिया ते तमामु घणा अफ़वाह फैलाए विया आहिनि त सिज गिरण जे सबबु धरतीअ ते का क़यामत शुरू थियण वारी आहे, के ज़िलज़िला अचण वारा आहिनि, या आतिशफ़शान पहाड़ या ॿरंदड़ जबड़ फाटण वारा आहिनि। त इन जे बारे में अव्हांखे साइंसदाननि जे तरफ़ां बिल्कुलु तस्दीक थियल मालूमात फॉरवर्ड कजे थी, शेयर कजे थी तव्हां सां। त अहिड़ो को मसइलो कोन्हे। सिज ग्रहण हर साल हिकु ॿ दफ़ा थींदी रहंदी आहे ऐं सिज ग्रहण जे करे एॾा वॾा मसइला पैदा कोन थींदा आहिनि। सिर्फ़ु सामुंडी लहरुनि में कुझु फ़र्क़ु अची सघे थो ऐं सामुंडी लहरूं जेके आहिनि से जिन इलाइक़नि में सिज ग्रहण थींदी आहे उन्हनि इलाइक़नि में सिज जी ऐं चंड जी ॿिन्ही जी कशिश शकिल गॾिजी पवण सबबु कुझु मदोजज़र या सामुंडी लहरुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। इन खां अलावा को नुक़सान जी ॻाल्हि कान्हे का या को ख़तरे जी ॻाल्हि कान्हे का। इन करे सभिनी खे बिल्कुलु दिली तौर ते, दिमाग़ी तौर ते पुरसुकून रहणु घुरिजे। परेशानी वारी का ॻाल्हि कान्हे का।